लाड़काणे में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काणो तालीमी बोर्ड पारां 9हीं जमायत के साइंस और जनरल ग्रुप जा नतीजा पधरा कया विया। इम्तिहान में 5 ज़िलनि जी 53,269 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। 37,999 पास थिया। इम्तिहाननि में 11,182 उम्मीदवार फेल थिया। 532 उम्मीदवारनि खे कॉपी केस कयो वियो। साइंस ग्रुप में 52,706 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। 37,815 पास थिया। लाड़काणे तालीमी बोर्ड पारां 9हीं जमायत के साइंस और जनरल ग्रुप जा नतीजा पधरा कया विया। जारी कयल पधराई मूजिब इम्तिहान में 5 ज़िलनि जे 53,269 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। 37,999 उम्मीदवार पास थिया। इम्तिहान में 11,182 उम्मीदवार नापास थिया। 532 उम्मीदवारनि खे कॉपी केस कयो वियो। साइंस ग्रुप में 52,706 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। 37,815 उम्मीदवार पास थिया। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अली रज़ा लाड़काणो तालीमी बोर्ड तरफां 9हीं जमायत के साइंस और जनरल ग्रुप जा नतीजा जेके आहिनि उहे पधरा कया विया आहिनि। तालीमी बोर्ड लाड़काणे के कंट्रोलर फ़खरुद्दीन अहमद बाबर अबड़ो तरफां जारी कयल नतीजनि मूजिब 9हीं जमायत के साइंस और जनरल ग्रुप में लाड़काणे कंबर शहदादपुर शिकारपुर जैकमाबाद और कशमोर कंदकोट समेत दादू ज़िले के 2 तालुकनि ॿेहण केनछा सां वास्तो रखंदड़ 53,259 उम्मीदवारनि शिरकत कई, जिन मां 37,999 जेके उम्मीदवार उहे पास थिया ऐं 11,182 उम्मीदवार फेल थिया आहिनि, जॾहिं त 532 उम्मीदवारनि खे कॉपी केस करे ऐं 15 उम्मीदवारनि जा जेके नतीजा आहिनि उहे रोकिया विया आहिनि। अहिड़े तरह साइंस ग्रुप में 52,506 उम्मीदवारनि हिस्सो वरितो, जॾहिं त जिन मां 37,815 जेके उम्मीदवार उहे पास थिया ऐं जेके पास थिया उन्हनि में 11,113 फेल ऐं 510 उम्मीदवारनि खे कॉपी केस करे 15 जा नतीजा जेके आहिनि उहे रोकिया विया। जनरल ग्रुप में 263 उम्मीदवारनि हिस्सो वरितो, जिन मां 174 उम्मीदवार पास ऐं 69 फेल ऐं 22 उम्मीदवारनि खे कॉपी केस कयो वियो। जी महिरबानी जी।